औज़ु बिल्लाहि मिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। ऐं हू उन जादूअ जे पुठियां लॻी पिया जो हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम जे बादशाहीअ जे ज़माने में शैतान यानी शरीर माण्हू पढ़ंदा हुआ। पर हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम कॾहिं बि उहो कुफ्र जो कमु न कयो, जादू न सेखारियो। मगर उन्हनि शैताननि जो कुफ्र हो जो माण्हुनि खे जादूगरी सेखारींदो हुआ। न कि उहो जादू बाबुल में हारूत ऐं मारूत मलकनि ते नाज़ुल थियो। हक़ीक़त हीअ आहे त जकी बि हू सेखारींदा हुआ सो हीअं चवण खां सवाइ न सेखारींदा हुआ त यकीनन असां अव्हां जे लाइ फितनूं आज़माइश आहियूं, पोइ तव्हां कुफ्र जो कमु न कयो। पर तंहिं हूंदे बि माण्हू शैताननि खां अहिड़ा कम सिखंदा हुआ जिन जे वसीले मुड़ुस ऐं ज़ाल जे विच में जुदाई विझणु घुरंदा हुआ। पर हू कंहिं बि इंसान खे नुक़सानु पहुचाए कोन सघंदा हुआ। पर ख़ुदा जे हुकुम सां हूअं ई कंहिंखे नुक़सानु पहुचणो हूंदो हो त पोइ उहो पहुचंदो। ऐं उहे माण्हू अहिड़ियूं ॻाल्हियूं सिखनि था जे हुननि खे नुक़सानु थियूं पहुचाइनि, न फ़ाइदो। हुननि खे ख़बर बि आहे त जेको बि पंहिंजो दीन ईमान विकिणी जादूगरी ख़रीद कंदो तंहिंखे आख़िरत जे भलाइनि मां कुझु बि न मिलंदो। कहिड़ी न ख़राबु शइ ख़सीस मफ़ादनि जे वास्ते हुननि पंहिंजा ज़मीर ऐं नफ़्स विकिणी छॾिया। कहिड़ो न चङो थिए हा जेकॾहिं हू उहा हक़ीक़त ॼाणनि हा।